फेसबुक ऐं व्हाट्सएप की कामयाबी खां पोइ असां हिकु वक़्तु अॻिते वधाए या दोस्तनि जी महिरबानी मोहबतनि सां यूट्यूब जी दुनिया में कदम रखियो आहे। उमेद कयूं था त साथियो तव्हां बि असांजी आवाज़ में पंहिंजो आवाज़ु मिलाए असांजो साथ ॾींदा। तव्हांजो आवाज़ु असांजो आवाज़ु पूरी सिंधी जो आवाज़ु सिंध आवाज़ न्यूज़ जी नाज़रीन। पोइ देरि छो ऐं छाजी मथे ॾिनल लिंक ते क्लिक करे असांजो चैनल सब्सक्राइब कंदा।